मीरपुर माथेलो मां ख़बर ईंदा हलो त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो मड़ ॻोठ कबूल गडानी में पहुचण बाद संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें हज़ारनि माण्हुनि शिरकत कई। शहीद जी आख़िरी रस्मुनि में सैयद तौफ़ीक़ शाह शहीद सहाफ़ी जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। जनाज़े नमाज़ में अॻूणो MNA मियां मिठू जिस्कम अॻवान अमजद मैसर, सैयद लाल शाह सहाफ़ी अॻवान गाज़ी जंडीर, मीर सालार खान लुंड, शहीद भुट्टो अॻवान इलियास मलिक समेत मीरपुर माथेलो जी सहाफ़िन लतीफ़ लिगारी, कासिम कलोड़ो ऐं समूरी सिंध जे माण्हुनि हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई। शहीद जो मड़ हज़ारनि आलिन अखियुनि सां बाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।